सिंधी MCQs यूट्यूब चैनल में भली का अज जो मौजू है शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी। इन खां पहिरियां जेकर तव्हां यूट्यूब चैनल सब्सक्राइब नाहे कयो, सब्सक्राइब बटन ते क्लिक करे चैनल खे सब्सक्राइब करियो। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो ताल्लुक़ अगमकोट शहर सां हो। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी फ़िक्र सां वाबस्ता हो। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जी ज़िंदगी जो घणो हिस्सो प्यालो शहर में गुज़रियो। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जा किताब मिनहाजुल मारिफ़त ऐं तोहफ़तुल साक़िलीन फ़ारसी ज़बान में लिखियल आहिनि। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो किताब सिंधी रिसालो शाइरी सिन्फ़ जो किताब आहे। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जे रिसाले में कुल 379 बैत आहिनि। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी सिंधी रिसालो मज़हबी तइलीम लाइ लिखियो। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो कलाम डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच साल 1968 ईस्वी में मरतब कयो। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच मुताबिक़ शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो कलाम काज़ी क़ादन खां वठी शाह लतीफ़ ताईं सिंधी असासी शाइरीअ जी ओसर वारे सिलसिले जी विची ऐं अहम कड़ी आहे। सिंधी शाइरीअ में नाख़्वा या आदेसी जहिड़ा लफ़्ज़ सभ खां पहिरीं शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी इस्तेमालु कया।